इमरान खान दोस्त मुल्कनि सां लाॻापन खे नुक़सान पहुचायो। मईशत खे तबाह करे रुपए जो मुल्ह घटि कयो वियो। हुकूमत वींदे ॾिसी इमरान मुआशी सुरंगियूं विछाए वियो। असां मईशत जी बहाली ऐं दोस्त मुल्कनि सां लाॻापा बहितर करे रहिया आहियूं। कोयटा में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे मौलाना फज़ल रहमान चयो त असां लाइ पाकिस्तान जे मफ़ाद खां वधीक कुझु बि नाहे। इमरान खान अवाम लाइ कुझु बि न कयो। हू अवाम सां मुसलसल कूड़ ॻाल्हाईंदो रहियो। मुल्की मईशत खे IMF हवाले कयो वियो। इमरान खान रुगो तोशाखाना जा तोहफ़ा विकिरो करण में मसरूफ़ रहियो। हेलो जी। जी वालेकुम सलाम। कैसे हैं आप? मैं ठीक हूँ मुर्शिद, आप कैसी हैं? अल्लाह के शुक्र अल्हम्दुलिल्लाह। खान साहब की कुछ घड़ियां हैं, उन्होंने कहा है कि आपको भेजते हैं, आपको भेज दूं, वो आपके उनको बेच वगैरह दें क्योंकि वो उनकी यूज की नहीं है, तो वो चाहते हैं वो आप नहीं कर दें। जरूर मुर्शिद, मैं कर दूंगा जी। अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान खान जी घरवारी बुशरा बीबी ऐं ज़ुल्फी बुखारी जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई। बुशरा बीबी मुबैना ऑडियो में ज़ुल्फी बुखारी सां सलाम दुआ करण बाद घड़ियूं विकिरो करण जो चई रही आहे। ज़ुल्फी बुखारी बुशरा बीबी खे मुर्शिद थी मुखातिब थींदे चयो त ज़रूर मुर्शिद थी वेंदो। PTI पारां तोशाखाना जे घड़ियुनि जो ख़रीदार ॼाणायल दुकानदार बि साम्हूं अची वियो। मोहम्मद शफ़ीक तोशाखाना जूं घड़ियूं ख़रीद करण वारनि दावाउनि जी तरदीद करे छॾी। मोहम्मद शफ़ीक वीडियो बयान में चयो आहे त हुन अहिड़े क़िस्म जी का बि घड़ी ख़रीद नाहे कई। संदसि दुकान जे नाले वारी रसीद जाली आहे। हिन मामले बाद हू घणनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सहाफ़ी अरशद शरीफ क़तल केस जी जांच लाइ 5 रुकनी ख़ुसूसी जांच टीम जोड़े छॾी। ख़ुसूसी जांच कमेटी में ISI, IB, FIA ऐं इस्लामाबाद पुलिस जो नुमाइंदो शामिल। नोटिफिकेशन सुप्रीम कोर्ट में पेश। अदालत ख़ुसूसी JIT खां 2 हफ़्तनि में शुरूआती जांच रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस चयो त JIT खे परॾेही वज़ारत रस्तो ॾेखारे छॾियो आहे। केस जी जांच जे दौरान JIT आॾो का रंडक अचे त अदालत सां राब्तो करे सघे थी। सहाफ़ी अरशद शरीफ क़तल केस बाबति परॾेही वज़ारत पंहिंजो जवाब सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियो। परॾेही सेक्रेटरी असद मजीद पारां जमा करायल जवाब में चयो वियो आहे त अरशद शरीफ क़तल केस में मुलविस जवाबदारनि जी कीनिया खां ॾेह मुंतक़िली ते गौर करे रहिया आहियूं। परॾेही वज़ारत कीनिया ऐं UAE जे इख़्तियारनि खां सबूत हासिल करण लाइ राब्ते में आहे। वज़ीर आज़म कीनिया जे सदर सां राब्तो करे मदद जी दरख़्वास्त कई। परॾेही वज़ारत ख़ुसूसी वफ़द कीनिया मोकिलण ते बि गौर करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बोध मुतासिरनि लाइ तामीर कयल घरनि जो इफ़्तिताह करे छॾियो। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त बोध जी तबाहीअ में बेघर थियल माण्हुनि लाइ घर ठहिराए ॾेई रहिया आहियूं। अलाह साईं जे करम सां बोध मुतासिरनि खे घर मुहैया करण शुरू करे छॾिया आहिनि। बरसातुनि ऐं बोध दौरान सिंध में सभ खां वधीक तबाही आई। बोध मुतासिरनि जी रिलीफ ऐं बहालीअ में दोस्त मुल्कनि मदद कई। चीन, अमेरिका, सऊदी, UAE ऐं तुर्किया समेत दोस्त मुल्कनि भरपूर मदद कई। संदन थोराइता आहियूं। माली वसीलनि जी बहितरी ऐं मुनसिफ़ाणी विर्छ लाइ आलमी मालियाती इदारनि में सुधारण जी ज़रूरत आहे। जमहूरी निज़ाम ज़रिए जटादार तरक़ी मुमकिन आहे। इंडोनेशिया जे शहर बाली में 15हें डेमोक्रेसी फोरम खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जमहूरी निज़ाम सां ई पायदार तरक़ी मुमकिन आहे। पाकिस्तान हमेशा खां अवामी जमहूरियत लाइ कोशिशूं करे रहियो आहे। अफ़सानवी जमहूरियत खे हक़ीक़ी जमहूरियत में तब्दील करणो आहे। सिंध हुकूमत ऐं MQM विच में KMC लाइ नए एडमिनिस्ट्रेटर ते इत्तिफ़ाक़। मुर्तज़ा वहाब जी इस्तीफ़ा मंज़ूर। डॉक्टर सैफुर रहमान कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। 20हें ग्रेड जो ऑफिसर डॉक्टर सैफुर रहमान MQM जो नामज़द थियल आहे। MQM मलीर, कोरंगी, ॾखण, वेस्ट ऐं ईस्ट कराची में एडमिनिस्ट्रेटर लाइ बि नाला ॾेई छॾिया।
हतमी फ़ैसिलो सिंध हुकूमत कंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान के पार्टी सरबराही था हटाइण ऐं तोशाखाना केस में फौजदारी कार्रवाई बाबत इलेक्शन कमीशन के हतमी फ़ैसिले खां रोकण वारी इस्तदा रद्द। इलेक्शन कमीशन के नोटिस जारी। 13 दिसंबर ते जवाब तलब। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो आहे त अदालत जल्द कार्रवाई करे फ़ैसिलो ॿुधाईंदी। ऐवान सदर में चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं आर्मी चीफ के एजाज़ ॾियण जी तकरीब। सदर आरिफ अलवी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं जनरल साहिर शमशाद के निशाने इम्तियाज़ मिलिट्री जे एजाज़ सां नवाज़ियो। तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, क़ौमी असेंबली जे स्पीकर, सेनेट चेयरमैन ऐं ॿियनि बि शिरकत कई। देखिए, इंतखाबात से कोई नहीं भागता। हम तो कहते हैं कि इंतखाब आज कल नहीं आज हो, लेकिन आपने पहले देखना है मुल्क के हालात कहां जा रहे हैं आपके। पीटीआई की हुकूमत अमन अमान को कायम करने में मुकम्मल तौर पर नाकाम, को कंट्रोल करने में मुकम्मल तौर पर नाकाम, आवाम को रिलीफ फराम करने में मुकम्मल तौर पर नाकाम, और सिर्फ गोगियों के कहने पे जो है वो मजीद लोगों को वजारतें दी जा रही हैं। 10-10, 15-15 दिन के कॉन्ट्रैक्ट पे वजारतें दी जा रही हैं, जो कि टारगेट अचीव करने हैं। इलेक्शन कराइण खां नथा डिॼूं, पर सभ खां पहिरीं मुल्की हालतूं ॾिसणियूं आहिनि। इमरान खान चवे थो त केपी ऐं पंजाब जूं असेंबलियूं दिसंबर में टोड़ींदुसि। साॻे वक़्तु 15 ॾींहनि जे कॉन्ट्रैक्ट ते नवां वज़ीर पंजाब काबीना में शामिल करे रहियो आहे। इमरान खान डिॼणो शख़्स आहे, हू केपी ऐं पंजाब असेंबलियूं न टोड़ींदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त पंजाब हुकूमत अमन अमान क़ाइम करण ऐं महांगाई ख़तम करण में नाकाम थी वई आहे। सिंध मां का बि कणक चोरी नाहे थी। गोदामनि जो जाइज़ो वरितो आहे। मोटरवे मेगा करप्शन केस जी नौशरो फिरोज में जांच लाइ जोड़ियल सिंध हुकूमत जी 3 रुकनी कमेटी जांच मुकम्मल करे रिपोर्ट चीफ सेक्रेटरी हवाले करे छॾी। नौशरो फिरोज में मोटरवे जी ज़मीन लाइ आयल रक़म में 3 अरब रुपया घोटालो थियण जो इंकशाफ। ज़रियनि मूजिब जांच टीम पारां रिपोर्ट में NHA ऐं सिंध बैंक खे बि मुलविस करार ॾिनो वियो। हिक रात में बैंक मां 70 करोड़ कैश थिया, 2.25 अरब रुपया 7 जाली मालिकनि खे जारी थिया। हिक खातेदार जे नाले केतिरा ई चेक जारी थिया। रहमतुल्लाह सोलंकी, असगर जतोई ऐं ज़मान शाह जो मेगा करप्शन में एजेंट तौर अहम किरदार रहियो। करप्शन केस में गिरफ़्तार मटियारी जो अॻूणो DC अदनान रशीद रिमांड ते जेल हवाले। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म शहबाज शरीफ के पुट सुलेमान शहबाज की 13 दिसंबर ताईं हिफाज़ती ज़मानत मंजूर करे वरिती। अदालत जो सुलेमान शहबाज के 13 दिसंबर ताईं लाॻापियल अदालत में सरेंडर करण जो हुकुम। वकील चयो आहे त सुलेमान शहबाज सऊदी खां 11 दिसंबर ते ॾेह वापसि अची वेंदो। मेरे पास आदाद शुमार है। 19,000 से ज्यादा स्कूल हमारी खत्म हो चुकी है जनाब स्पीकर। 23 लाख बच्चे को बिठाने के लिए हमारे पास जगह नहीं है। 23 लाख बच्चों को हम कहां बिठाएंगे कि उसमें 7,500 स्कूल जो है से ज्यादा मुकम्मल तौर पे खत्म हो चुके हैं। अब मजीद हमारे ये सबसे बड़ा चैलेंज है कि हम 20,000 स्कूल कैसे बनाएंगे। मैं ये यहाँ से अपोजिशन से मैं कुछ नहीं करता, मैं ये 20,000 स्कूल्स के लिए अपोजिशन की कोई कमेटी बनाई जाए। 15 अरब उनको देते हैं जो हमारे ADP के गए, आप मुझे कितने स्कूल बना के दे सकते हो, उसमें से मुझे खुदा का वास्ता स्कूल बना के दे दें। इस वक्त नीड ये है कि हमें 37,000 टेंट्स चाहिए, जो हम उसी स्कूल के अहाते में कहीं लगा के हम 2-3 साल जो है बच्चों को उसमें कंटिन्यू करें। सिंध में बोर्ड सबब 19,000 खां वधीक स्कूल तबाह थिया। 23 लख ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। 2,000 स्कूल भी तामीर नथा कराए सघूं।
18,000 स्कूलनि जूं इमारतूं ठहिराइण त वॾो चैलेंज आहे। कुझु सालनि ताईं तंबुनि में स्कूल हलाइणा पवंदा, जंहिं लाइ 37,000 टेंट घुर्जनि, जिते 3 सालनि ताईं ॿारनि खे पढ़ाए सघिजे। तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह सिंध असेंबली में ॻाल्हाईंदे चयो आहे त गैरपाल स्कूल बंदि करे उन्हनि जो अंग 40,000 ताईं पहुचायो आहे, जिन मां 19,000 खां वधीक इमारतूं तबाह थी वयूं आहिनि। तबाह थियल स्कूलनि जूं इमारतूं न ठहियूं त तालीम जो वॾो नुक़सान थींदो। सिंध असेंबली में सूबे में पियल बरसात ऐं ॿोॾ सबबि थियल नुक़साननि ते बहस। अपोज़िशन मेंबर्स जी सिंध हुकूमत ते तनक़ीद। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान पाकिस्तानी सियासत जो माज़ी थी वियो आहे। मुल्की मईशत खे तबाह कंदड़ कहिड़े मुंहं सां तनक़ीद करे रहिया आहिनि। कोट की पुलिस शहीद पुलिस ऑफिसर्स ऐं जवाननि जो पलान वठण बदिरां केस में नामज़द 5 जवाबदारनि जा नाला चालान मां ख़ारिज करे छॾिया। कोट की पुलिस जवाननि जे क़तल केस में नामज़द जवाबदार गोज़बख्श शर, इस्माइल शर, राणो शर, इम्तियाज़ शर ऐं हाजी शर खे बेॾोही करार ॾींदे केस मां नाला कढी छॾिया। जेकॾहिं जवाबदार बेॾोही आहिनि त पोइ पुलिस जवाबदारनि जे सिर ते 50-50 लख रुपया इनाम जी सिफ़ारिश छो कई हुई ऐं जवाबदारनि जा ग़लति नाला शामिल कंदड़नि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थींदी। महीनो अॻु रावती जे कचे में धाड़ेलनि डीएसपी अब्दुल मालिक भुट्टो ऐं 2 SHO समेत 5 अहलकारनि खे शहीद कयो हो। सिंध हाई कोर्ट कंटेनर्स खे मुक़रर रस्तनि ऐं वक़्त खां अॻु रोड ते हलाइण खां रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस नसीम अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कराची में झंग जो कानून आहे। फैंसी नंबर प्लेट्स ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई कई वञे। MNA हुजे या MPA कंहिंजे बि दॿाउ में न अचो। मुक़रर थियल वक़्त खां सवाइ हैवी ट्रैफ़िक रस्तनि ते न हलणु घुर्जे। हैवी ट्रैफ़िक सबबि शागिर्द तालीमी इदारनि नौकरी कंदड़ वक़्त ते ऑफिस नथा पहुचनि। सिंध जे तालीम खाते सियारे जे मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। सूबे जे समूरनि तालीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं 21 दिसंबर खां थींदियूं। तालीम खाते मूजिबि सियारे जे मोकलुनि जो फ़ैसिलो सालियानी स्टेयरिंग कमेटी जे फ़ैसिले मूजिबि कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़रई भाण जे हथ रादो खोट ब्लैक ते विकिरो थियण लॻो। सिंधड़ी ऐं मीरपुर माथेलो में यूरिया भाण जे डीलर्स 2150 वारी बोरी 2900 में विकिरो थियण लॻी। मीरपुर माथेलो में JUI पारां DC घोटकी जे ऑफिस आॾो मुज़ाहिरो। ब्लैक ते भाण विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालबो। अवामी वर्कर्स पार्टी पारां ॿोॾ मुतासिरनि जी ॿाहिरि न थियण ख़िलाफ़ निकितल सिंध बहाली मार्च जी मेहड़ पहुचण ते आजियां। पैदल मार्च मेहड़ खां गाजी ख्वाबड़ रवानो। मेहड़ में सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी जनरल ताज जोयो बि शरीक थियो। मार्च में शरीक माण्हुनि जे हथनि में ॿोॾ मुतासिरनि जी बहाली ऐं माहौलियाती तबाही बाबति प्ले कार्ड हुआ। तहरीक में सिंध हुकूमत पारां शागिर्दनि लाइ मोकिलियल किताब ग़रीब शागिर्दनि खे मिलण बदिरां काबाड़ में विकिरो थियण लॻा। पुलिस जो काबाड़ी जी दुकान ते छापो। हज़ारें दर्सी किताब हथ। काबाड़ी जी दुकान जो मालिक आसिफ मलिक गिरफ़्तार। तालीम खाते ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई। ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन एटमी जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। व्लादिमीर पुतिन चयो आहे त एटमी जंग जो ख़तरो वधी रहियो आहे। असां चरिया न आहियूं। ख़बर आहे त एटमी हथियार छा थींदा आहिनि। मास्को एटमी हथियार पहिरीं इस्तेमाल न कंदो। रूस ते हमिलो थियो त एटमी हथियारनि जे इस्तेमाल में देर न कंदासीं। यूक्रेन जी जंग डिघी थी सघे थी। अमेरिका रूसी सदर जे बयाननि खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो। नेट प्राइस चयो आहे त एटमी जंग बाबति गैर ज़िम्मेवारनि बयाननि खां पासो कयो वञे।